السلام علیکم اسٹوڈینٹس، چلتے ہیں اپنی دوسری پویم کی طرف۔ تو دوسری پویم ہے ہماری نیکی۔ نیکی محمد صدیق مسافر نے لکھی ہے، اور یہ لکھتے ہیں محمد صدیق مسافر 1 اپریل 1869 میں پیدا ہوئے۔ ان کے والد صاحب کا نام بلال تھا، جو کہ انہوں نے اپنا بدل کر دوبارہ نام گلاب رکھ لیا تھا۔ مسافر نے پہلے کتاب اور پھر اسکول میں پڑھا، ورنیکولر فائنل پاس کیا، اور جو تعلیم کا شعبہ تھا اس میں ماسٹر بھرتی ہو گئے۔ وہ ٹریننگ کالج فارمین حیدرآباد میں استاد بھی رہے، اور ان کی جو سندھی بولی کی جو ادیب اور شاعر مایہ ناز مانے جاتے ہیں۔ نثر و نظم میں انہوں نے کتنی ہی کتابیں لکھی ہیں۔ ابھی جو یہاں انہوں نے لکھی ہے وہ سب سے پہلے ہے اس کا عنوان دل۔ جو قلب کرم لطف عطا جو گھر تھیو، تھی جائے تسلیم جی رضا جو گھر تھیو۔ جس دل میں اللہ تعالیٰ ہوتا ہے وہ گھر عطا کا گھر ہوتا ہے۔ اس دل کی رضا مانی جاتی ہے، اس کے دل کی دعا قبول ہوتی ہے۔ نیکی جی بنی جائے مسافر جا دل۔ اب وہ اپنے آپ کا تخلص استعمال کرتے ہوئے کہتے ہیں اپنے نام کے ساتھ کہ نیکی کی جگہ بنی مسافر کا دل۔ سا دل تا قسم رب جو خدا جو گھر تھیو۔ خدا کی قسم وہی گھر جو ہے وہ اللہ تعالیٰ کا گھر بنے گا، یعنی جس دل میں اللہ رہتا ہوگا نیکی کی جگہ بنے گی، نرمی ہوگی، اسی دل کے اندر اللہ رہے گا۔ دوسری ہے نیکی۔ منہ سانجی کو کڑے کو با برائی تو کرے، مجھ سے اگر کوئی برائی کرتا ہے، دل مونجی برائی ماں نا تابا انڈے ورے، لیکن میں اس کے ساتھ نیکی کرتا ہوں اور میرا دل اس کی برائی کی طرف توجہ نہیں دیتا۔ ان سب دل سا کندس پیو نیکی، میں ان کے ساتھ بھی دل سے نیکی کرتا ہوں۔ توفیق جو حد شال خدا ون دھرے، یہ مجھے توفیق اللہ تعالیٰ نے دی ہے، اور میں ہمیشہ دعا کرتا ہوں کہ اللہ تعالیٰ مجھے نیکی کرنے کی توفیق دے۔ پھر ہے نیاز اے نورت، یعنی عاجزی انکساری۔ جے توکے مسافر ارجمندی گھرجے، تمہیں اگر مسافر بلندی چاہیے، قدر و قیمت چاہیے، عروج چاہیے، جے توکے دنیا میں حق پسندی گھرجے، اگر تم کو دنیا میں سچائی پہ چلنا ہے، حق پسندی چاہیے، وٹ جان این دل سا خاک ساری جی واٹ، تو دل و جان سے چلو عاجزی قدر و قیمت کے ساتھ۔ نوری ہلجے تو کہ بلندی گھرجے، جھک کر چلو اگر تم کو بلندی چاہیے، یعنی اپنے اندر عاجزی پیدا کرو۔ امید ہے آپ کو جو پویم ہے آپ کی سمجھ میں آئی ہوگی۔ اب چلتے ہیں اس کے کوشچن آنسر کی طرف۔ تو اس میں ہے سوال نمبر 1، شاعر خدا جو گھر کیڑے دل کے تو سڈے۔ شاعر خدا جو گھر ان دل کے تو سڈے جن دل میں رحم کرم مہربانی ऐं नेकी समायल आहे۔ ॿियो नंबर रुबाई में कहिड़ी नसीहत समायल आहे? ॿियो नंबर रुबाई में इहा नसीहत समायल आहे त जेकॾहिं को बुराई करे त उन मां भलाई कजे, छो त बुराई जो बदिलो बुराई न बल्कि भलाई आहे। सवाल नंबर 3, बुलंदी हासिल करण लाइ शाइर कहिड़ी सलाह थो ॾिने? बुलंदी हासिल करण लाइ शाइर नियाज़ ऐं नूरत यानी आजिज़ी ऐं इंकिसारी सां पेश अचण जी सलाह थो ॾिने। अब है इनके जुमले। लफ्ज़ है क़ल्ब, दिल। क़ल्ब के अल्लाह ताला जे ज़िक्र सां रोशन करणु घुरिजे। रज़ा, रज़ामंदी, असांखे अल्लाह ताला जी रज़ा जो ख़्यालु रखणु घुरिजे। तौफ़ीक़, हिम्मत, शाल अल्लाह ताला असांखे सीधे वाट ते हलण जी तौफ़ीक़ ॾिनी। नूरी, झुक कर, असांखे नूरी हलणु घुरिजे। अर्जुमंदी, क़द्र क़ीमत, अर्जुमंदी हासिल करण लाइ नूरी हलणु घुरिजे। अब है इसकी समझानी। तो चलते हैं इसके बंद की तरफ। पहला बंद था इसका, जो क़ल्ब करम लुत्फ़ अता जो घर थियो, ने थी जाए तस्लीम जी रज़ा जो घर थियो, नेकी जी बनी जाए मुसाफ़िर जा दिल, सा दिल त कसम रब जो ख़ुदा जो घर थियो। हवाले की हेडिंग लगाएंगे। ये बंद नज़म नेकी मां वरतल आहे, जंहिंजो शाइर मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर आहे। अब है समझाणी। हिन बंद में शाइर फरमाए थो त जंहिं माण्हू जे दिल में
करम महिरबानी रहम आहे, अहिड़े माण्हू खां अल्लाह ताला ख़ुशि ऐं राज़ी हूंदो आहे ऐं इन्हीअ जे हर दुआ क़बूल थींदी आहे। ऐं जंहिं माण्हू जे दिलि में इंसाननि लाइ नेकी, भलाई, हमदर्दी, ख़ुलूस, प्यार, मुहबत ऐं इज़त हूंदी आहे, अहिड़े माण्हू जो दिलि रब साईं जो घर आहे। बंद नंबर 2, मुंहुं सां जी कड़ी को बि बुराई थो करे, दिलि मोंजी बुराई मां नाता बि उंडे वरे, ऐं उन सां बि दिलि सां कंदसि ॿियो नेकी, तौफ़ीक़ जो हथ शार ख़ुदावंद धरे। सम्झाणी है हिन बंद में शायर फरमाए थो त जेकॾहिं को बि माण्हू मूं सां बुराई थो करे ऐं मूंखे नुक़सानु पहुचाए थो, अहिड़े माण्हू लाइ मुंहिंजे दिलि में नेकी ऐं हमदर्दी हुजे ऐं मां हुन सां हमेशह नेकी कंदो रहियां ऐं ए रब पाक मूंखे हमेशह इहा तौफ़ीक़ ॾिए त मां बुराई जो बदिलो बुराई सां ना ॾियां। जेके माण्हू मूंखे नुक़सानु रसाए थो, मां इन्हीअ सां बि सचे दिलि सां नेकी ऐं हमदर्दी कंदो रहियां। उसके बाद आपकी आ जाती है आखिरी बंद, जे तोखे मुसाफ़िर अर्जुमंदी घुरिजे, जे तोखे दुनिया में पसंदी घुरिजे, वटि जान ऐं दिलि सां ख़ाकसारी जी वाट, नूरी हलनि जे तोखे बुलंदी घुरिजे। सम्झाणी है हिन बंद में शायर फरमाए थो त ए मुसाफ़िर, जेकॾहिं तूं ख़ुदा जो महिरबान फर्माबरदार बानो थी हक़ पसंदीअ सां ज़िंदगी गुज़ारणु चाहीं थो ऐं जेकॾहिं तूं दुनिया में इज़त, अज़मत ऐं बुलंद मुक़ाम हासिल करणु थो चाहीं त दुनिया में सादगी ऐं नियाज़ ऐं नूरत सां रहो ऐं हर कंहिं सां सुठे अखलाक सां पेश अच। उम्मीद है आपको इसके बंद की तशरीह भी समझ में आई होगी। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में अगली जो आपकी पोयम है उसके साथ। अल्लाह हाफिज़।